पंहिंजा विटामिन जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु बहितरीनु अपडेट तव्हां सां मां शेयर कंदुसि, तव्हांखे क्लियर ॿुधाईंदुसि नेक्स्ट एपिसोड में आख़िर छा थींदो। दोस्तो हाणे अचण वारे एपिसोड में रुंडे खे भले साईं ते कसम वरितो वेंदो त इहो खून क़ासिम कयो आहे, वलू जो या कंहिं ॿिए, हाणे तूं कसम खण, जंहिंमें रुंडो फासी वेंदो। रुंडो क़ुर शरीफ़ यानी भले साईं खां बचण जे लाइ को ॿियो ट्रिक खेॾंदो, को तरीक़ो कंदो जीअं भले साईं खां बचां। या त कूड़ो भलो साईं खणंदो मथे ते, या कसम कूड़ी खणी वेंदो, या त वरी का ट्रिक खेॾंदो, उनजा पुट बि उनखे रोकींदा। ऐं हाणे चाकर ख़ान भली गेम खेॾी आहे, भले साईं खे विच में रखी फ़ैसिलो कंदो, जंहिंमें चङा भला दोस्तो चङे भले जूं टंगूं ॾकंदियूं आहिनि। छो त भले साईं ते कहिड़ो बि माण्हू हुजे, जॾहिं भलो साईं साम्हूं अची वेंदो आहे उन जे लाइ मुसीबत बणिजी वेंदी आहे। छो त भले साईं साम्हूं कूड़ हणणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां हाणे रुंडे सां बि इहा मुसीबत आहे। जाबर हिते ख़ुशि थींदो त भले साईं ते फ़ैसिलो थिए थो, मुंहिंजे भाउ जो इंसाफ़ु थींदो। होॾां सिकू बि इन इंतज़ार में आहे, जीअं ई भले साईं ते जीअं चाकर ख़ान फ़ैसिलो कंदो, ॾोही खे ॿाहिरि ज़ाहिर कंदो, त पोइ मां जेको आहे उन खे ॾोही खे लिटाईंदुसि। इन चकर में आहे सिकू। बिल्कुलु दोस्तो, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।